भारतीय रियासत केरला जे हिक ट्रांसजेंडर ऐं मर्द ट्रांस जी शादी वायरल थी आहे, जंहिंमें मर्द ट्रांस उमेद सां आहे ऐं जोड़े जो फोटोशॉट इंटरनेट ते पिणु वायरल थियो आहे। हिंदुस्तान में त खणी इहो पहिरियों केस आहे जंहिंमें हिकु ट्रांसजेंडर जोड़ो ॿार खे जनम ॾींदो, पर इन खां अॻु बि दुनिया में अहिड़ा केतिरा ई मामला साम्हूं अची चुका आहिनि ऐं इहो सच आहे त हिकु ट्रांसजेंडर मर्द ऐं ट्रांस मेस्कुलिन उमेद सां थी सघनि था, पर सिहत जी सार संभाल लाइ हिननि जी कम्युनिटी में मसइला हूंदा आहिनि। केरला जे जोड़े ऐलान कयो आहे त वटनि मार्च में औलाद थी वेंदी ऐं इहो पहिरियों मामलो आहे जो कंहिं ट्रांसजेंडर जोड़े फोटोशूट कराए ऐलान कयो आहे। ॿिए पासे अमेरिका में सेनेटल डेनी वेकफील्ड 2020 में पहिरें ॿार खे जनम ॾिनो हो, पर ॿार जी सार संभाल में खेसि मसइला पेश आया हुआ। इन खां सवाइ अमेरिका में ट्रांसजेंडर केडिन कोलमेन खे 2 धीअरूं आहिनि। पहिरीं धीअ 2013 ऐं ॿी 2020 में पैदा थी। ऑस्ट्रेलिया में सोनी वेट हिकु ट्रांस पीउ आहे। सोनी 2022 में हिकु ॿारड़ी खे जनम ॾिनो। इन खां सवाइ वर्जीनिया जे हिकु अमेरिकी फौज जे डॉक्टर शॉन मैकक्लाउड बि अहिड़ी तस्वीर जारी कई आहे जंहिंमें हू उमेद सां नज़र अचे थो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk